कंबर जे द एजुकेशनल पब्लिक स्कूल में रोज़ाना कोशिश डिजिटल जे सिंध में धारिया नामंजूर सिरे हेठ शानदार तकरीब मुनक़िद कई, जंहिंमें उस्तादनि शागिर्दाणियुनि ऐं पाड़ेवासियुनि सक़ाफ़ती वेस पाए वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शागिर्दनि क़ौमी गीतुनि ते टेबलोज़ पेश करे तकरीब में वाह कराए छॾी। सिंध में धारिया नामंजूर तकरीब जे शुरकाउनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में धारिया तरक़ी ऐं खुशहाली जे राह में रुकावट बणियल आहिनि। सिंध में धारिया नामंजूर सिंध में जेके भी धारिया आहिनि उन्हनि खे निकाली ॾिनी वञे। असांखे धारिया नामंजूर आहिनि छो जो सिंध जा वसीला सिंध जा बेट जेको कुझु बि आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध वारनि जो हक़ आहे। इन जे करे असांखे धारिया जेके आहिनि सिंध जा सभु नामंजूर आहिनि। धारिया सिंध में जेके बि रहनि था पठान आहिनि बरनीन जेके बि आहिनि असांखे नामंजूर। असांजूं अञा वधीक तयारियूं आहिनि। इंशाअल्लाह अॼु खां वधीक असां पुरजोश हूंदासीं 27 डिसंबर ते। सिंध में धारिया नामंजूर सकावत असांखे पंहिंजी घणी तमामु प्यारी आहे ऐं उहा असांजी 1000 साल पुराणी आहे। असांखे उहा तमामु घणी प्यारी आहे। असां उन लाइ जान भी कुर्बान करे था सघूं। मरवेसूं पर सिंध न ॾिसूं, मरवेसूं सिंध न ॾिसूं। सिंध में धारिया नामंजूर धारियनि खे निकाली ॾिनी वञे ऐं असांजे सिंध सकाफ़त ॾींहुं असां पंहिंजे ख़ुशी ऐं मान सां मल्हाए वेंदा आहियूं। असांखे फ़ख़्रु आहे त असां पंहिंजी सिंध में रहूं था। नशे मनशियात जो जेको आहे ज़रियो आहे उहो असां इन्हनि खे धारियनि खे सम्झूं था ऐं धारिया असांजी सिंध खे पोइते था कनि। असां हिन सिंध जा असली वारिस आहियूं। हीअ असांजी मीरास आहे। असां चाहियूं था त सिंध मां धारियनि खे निकाली ॾिनी वञे त जीअं असांजी सिंध अॻिते वधे ऐं तरक़ी करे। जीअं असां सिंधी आहियूं, सिंधी सकाफ़ती ॾींहं मल्हायूं। धारिया असांखे सिंध में असांखे नामंजूर आहिनि। जेके पठान आहिनि पंजाबी आहिनि उहे असांजे उन्हनि रद मिली बेरोज़गारी फैलायूं वेठा आहिनि। इन जे लाइ असांजो इहो चवणु आहे त जेके धारिया आहिनि उन्हनि खे सिंध मां निकाल कयो वञे। तकरीब जे शुरका 7 डिसंबर ते सिंध में धारिया नामंजूर एकता जे निकिरंदड़ रैली में भरपूर शिरकत जो वचन कयो। कैमरामैन शोएब अमन सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर शदादकोट।